फरमाई थी अल्लाह मूंखे एजाज़ ॾिनो, मुंहिंजे झोल में वफ़ात थी ऐं वफ़ात खां चंद लम्हा पोइ अल्लाह मुंहिंजे वात जे लुआब खे पाणीअ खे नबी अलैहिस्सलाम जे वात जे लुआब सां मिलाए छॾियो। हीअ अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा मुतहरा सुभान अल्लाह। फरमाई थी हाणे मुंहिंजे झोल में आरामी, गोया खे मलकुल मौत अचे कचरनि था, आऊं पंहिंजो कन वेझो कयां, गोया के मलकुल मौत पूछे पियो, ए अल्लाह जा नबी, ए अल्लाह जा वली, दुनिया में रहना चाहियो था या रब्बुल आलमीन जे मुलाकात जे लाइ फिरदौस जे बागन में हलण था चाहियो। फरमाई थी नबी अलैहिस्सलाम जा चप चुया, आऊं समझी वियसि हाणे रब्बुल आलमीन जे तरफ़ां पुछियो पियो वञे, मलकुल मौत पुछे पियो। अल्लाह जो कसम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि हाणे कोन रहंदा, रब जी मुलाकात जे लाइ फिरदौस में हलिया वेंदा। फरमाई थी चपड़ा चुरिया, आऊं कन हेठि करे हबीब जे चपनि ते रखां, ज़िंदगीअ जा आख़िरी जुमा अल्लाहुम्मा बिरफ़ीक़िल आला, अल्लाह दुनिया न कपंदी आहे, तुंहिंजो दीदार कपंदो आहे, जन्नत कपंदी आहे। फरमाई थी रज़ी अल्लाह। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़इन मात औ क़ुतिल इंक़लबतुम अला अअक़ाबिकुम। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए इकराम, खुसूसी तौर ते फ़ज़ीलतुल शेख साईं शमीउल हक़ अंसारी हफ़िज़हुल्लाह, फ़ज़ीलतुल शेख साईं ग़ुलामुल्लाह हरल हफ़िज़हुल्लाह, फ़ज़ीलतुल शेख साईं अब्दुल अज़ीज़ आबिद हफ़िज़हुल्लाह, फ़ज़ीलतुल शेख साईं अब्दुल करीम हफ़िज़हुल्लाह ऐं दीगर स्टेज ते मौजूद मुअज़्ज़ज़ उलमा, हाज़िरीन महफ़िल, अॼोके हिन प्रोग्राम जी मुनासिबत सां चंद मिनटनि जे लाइ मुख़्तसर कुझु गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। तबियत साथ कोन पई ॾे, गलो ख़राब आहे, कुझु बुखार वग़ैरह पए। इंशाअल्लाह मुफ़स्सल ख़िताब उलमा इकराम जा थींदा। मूंखे जेको उनवान मिलियल हो उहो त काफ़ी डिघो जे लाइ ऐं तव्हां भाउरनि जी इस्लाह ऐं फ़ाइदे जे लाइ पेश कंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़िंदगीअ जूं आख़िरी जेके नसीहतूं आहिनि, हक़ीक़त आहे त दोस्तो असां मां जेकॾहिं पंहिंजे घरनि ॾे ॾिसूं, पंहिंजे माशरे में ॾिसूं, घर जे वॾड़े जी फोतगी थींदी आहे, सरबराह जी फोतगी थींदी आहे, पोइ वफ़ात खां पहिरें जेकॾहिं हू का नसीहत करे वञे, हमेशह औलाद ऐं घर वारा उन नसीहतुनि खे यादि रखंदा आहिनि। तीअं असांजे बाबा जी नसीहत आहे, असांजे ॾाॾा जी नसीहत आहे, पूरी ज़िंदगी अमल कंदा आहिनि। त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजो वॾे में वॾो ख़ैर ख़्वाह हुयो, उन खां वॾो ख़ैर ख़्वाह असांजो को बि कोन्हे। अल्लाहु अकबर, जंहिंखे रब्बुल आलमीन जन्नत जी वाट ॾसींदड़ हादी रहबर बनाए करे मोकिलियो, उन जो जेके ज़िंदगीअ जी आख़िरी कयल नसीहतूं हूंदो उम्मत जे लाइ, उन्हनि में केॾो न हिकु अज़ीम पैगाम हूंदो। पर ॾुख जी ॻाल्हि आहे, असांजे मुआशिरे में दोस्तनि खे उहे नसीहतूं यादि कोन्हे, उहे वसियतूं यादि कोन्हे। ज़रूरत इन शइ जी आहे त असांजो ताल्लुक़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस सां हुजे, सीरत सां हुजे, इन शयुनि जो मुतालो कयो। मुख़्तसर वक़्त में चंद गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। सभ खां पहिरीं आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी जेका वफ़ात थी आहे, रबीउल अव्वल जे महीने में 12 तारीख़ ते सूमर जे ॾींहुं अक्सर उलमा जो कौल इहो ई आहे। वफ़ात खां कुझु टाइम पहिरीं अल्लाह ताला जे तरफ़ां ॿुधायो वियो त अल्लाह जा नबी तव्हांजी वफ़ात इंतिहाई वेझो आहे। यादि रखंदा, अल्लाह जा जेके नबी आहिनि उन्हनि खे वफ़ात खां पहिरीं ॿुधायो वञे थो त तव्हांजी वफ़ात जो वक़्तु हाणे वेझो अची वियो आहे। बाक़ी आम इंसान कंहिंखे का ख़बर कोन्हे त हुनजी वफ़ात केॾी महिल ईंदी।
हाँ इल्ला करे करे ये थे तो अल्लाह ताला पाजे नेक बानन जे ज़हनन में या शइ विझी छॾे थो त हाणे वफ़ात जो वक़्तु वेझो अची वियो आहे, आख़िरत जी तयारी कयो। ये हदीस में इशारा अचनि था। सैयदना अनस बिन नज़र रज़ियल्लाहु अन्हु उहद जे मैदान में विया, फरमाइण लॻा अॼु मूंखे उहद जबल मां जन्नत जी ख़ुशबू पई अचे। सैयदना ज़ुबैर रज़ियल्लाहु जी मुतल्लिक़ सही बुख़ारी में आहे, फरमाइनि था जॾहिं शहादत थी पंहिंजे पुटु अब्दुल्ला खे, सउक़्तलुल यौम मज़लूमा, अॼु आउं ॾिसां ई पियो त मज़लूमाना अंदाज़ में मूंखे शहीद कयो वेंदो, ऐं जंहिं ॾींहुं चयूं उन ॾींहुं शहीद कयो। पर करे करे इंसान सोच ग़लति थी सघे थी। ये हदीस में अचे तो अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु जिन वटि नबी अलैहिस्सलाम यादि जे लाइ विया, चवण लॻा अल्लाह जे नबी हिन बीमारी मां वफ़ात करे वेंदुसि। पाण फरमायो न अब्दुर्रहमान तूं अञा, ऐं जेके दीन जा दुश्मन हूंदा उन्हनि खे तुंहिंजे ज़रिए नुक़सान पहुचंदो। त बहरहाल काफ़ी वक़्त उन खां पोइ ज़िंदा रहिया। त आम इंसान आहे हुनजो सच फहम ग़लति बि थी सघे थो ऐं सही बि थी सघे थो, पर जेके अल्लाह जा नबी आहिनि हुननि खे अल्लाह जे तरफ़ां बाक़ाइदा वही जे ज़रिए ॿुधायो वञे थो। नबी अलैहिस्सलाम त सरीह तौर ते पोइ इशारा कया। हर साल जिब्रील अमीन क़ुरान जो हिकिड़ो ख़त्मो कराईंदो हो, जंहिं साल वफ़ात थी रमज़ान में 2 ख़त्मा। पाण फरमायो ॾिसां पियो इक़्तिराब अजली, मुंहिंजी वफ़ात जो वक़्तु वेझो अची वियो आहे। वरी पाण हजतुल विदा कयूं, ज़िंदगी में नबी अलैहिस्सलाम मदीने वञण खां पोइ हिकु हज कयो। मकी ज़िंदगी में अलॻि हज थिया, पर मदीने वारी ज़िंदगी में हिकु ई हज थियो, जंहिंखे हजतुल विदा जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। उनमें नबी अलैहिस्सलाम अञा वधीक वज़ाहत कई। पाण फरमाइण लॻा या अय्युहन्नास ख़ुज़ू अन्नी मनासिककुम लअल्ली ला अहुज्जु बअद आमी हाज़ा, इंसानो मूंखां दीन सिखी वठो, शायदि मथी साल हज जे मैदान में आउं तव्हांजे विच में न हुजां। इशारो हो त आउं हाणे साल ज़िंदा कोन रही सघंदुसि। ऐं गॾो गॾु अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, ये आयत नाज़िल थियो, दीन तव्हांजो पूरो थी वियो। माना इशारो आहे दीन पूरो थी वियो, नबीअ खे जंहिं कम जे लाइ मोकिलियो वियो उहो कमु पूरो थी वियो। हाणे नबी ज़मीन ते वधीक ज़िंदा न रही सघंदा। हजतुल विदा 9 हिजरी में थियो। हज करे पाण जे मोटी आया, सैयदना मुआज़ खे यमन ॾांहुं मोकिलियो ऐं गॾो गॾु इशारो कयो मुआज़ यमन तो वञी पियो, उते माण्हुनि जी इस्लाह जे लाइ, तरबियत जे लाइ आउं तोखे मोकिलियां पियो, पर शायदि जॾहिं तूं मोटी अची न मुंहिंजी ऐं तुंहिंजी मुलाक़ात न थिए, शायदि तूं मुंहिंजी क़बर वटां गुज़री। सैयदना मुआज़ रज़ियल्लाहु अन्हु इहा ॻाल्हि ॿुधी ज़ारो क़तर रोअण शुरू थी विया। नबी अलैहिस्सलाम दिलदारी ॾिनी, पाण फरमायो रो न, हिमत न हार, इहो के शैतान परेशान थो करे रोवाड़े थो, तूं दीन जे कम सां वञी पियो, वञ पंहिंजो कमु पूरो करे, जंहिं कम सां तोखे मोकिलियां पियो। दीन इहे जे जो ॻाल्हियूं आहिनि। नबी अलैहिस्सलाम हज करे जीअं मोटिया, 11 हिजरी शुरू थी। अल्लाहु अकबर। सफ़र जे महीने जे पछाड़ी में नबी अलैहिस्सलाम जी तबीयत ख़राब थी पई। पाण कंहिं जनाज़े ते मोटिया, सख़्त बुखार शुरू थी वियो। बुखार वधे पियो, घटे पियो, वधे पियो, घटिजे पियो, सख़्त तकलीफ़ आहे। एतिरे क़दुरु तकलीफ़ आहे जो कॾहिं पाण फरमाईंदा बुखार जी शिदत जे करे मदीने जे 7 खूहनि मां 7 पाणी जा मशकीज़ा भरे अचो ऐं मुंहिंजे मथां हारियो। अल्लाहु अकबर। एतिरी बुखार जी शिदत आहे। हितां उलमाए किराम इहो मसइलो कढियो आहे त बुखार जी शिदत जे करे इंसान पंहिंजे जिस्म ते पाणी हराए आहे, शइ मुस्तहब आहे। ऐं बल्कि हदीस में बाज़ में हुकुम बि आहे त जेको बुखार आहे इनखे अब्रिदूहा बिल माए, तव्हां पाणी हराए पंहिंजे बुखार खे ख़तमु कयो। ऐं घरो घरो इहो मसइलो मालूम थियो, बीमारी में इंसान इलाज कराए या नबी अलैहिस्सलाम खूहनि मां पाणी भरायो आहे ऐं पंहिंजे जिस्म ते हरायो आहे। इन जे करे त हर पाणी जी तहसीर अलॻि हूंदी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं माण्हू खे बुखार आहे, बहितर आहे त 7 मुख़्तलिफ़ नलकनि या मोटरनि मां पाणी गॾु कराए पोइ पंहिंजे जिस्म ते हराए। नबी अलैहिस्सलाम जी हिन सुन्नत अमल करे उलमा इकराम इहे सभु मसइला कढिया आहिनि। बहरहाल बुखार वधे पियो, घटिजे पियो, आख़िरकार ख़मीस जो ॾींहुं आयो, सूमर जी ॾींहुं वफ़ात थी आहे। मग़रिब जी निमाज़ पाण नबी अलैहिस्सलाम सहाबा इकराम खे पढ़ाई अथनि। सैयदा उम्मुल फज़ल रज़ियल्लाहु अन्हा बयान थी फरमाए, नबी अलैहिस्सलाम ने पंहिंजी निमाज़ में सूरत वल मुरसलात उर्फ़ा जी तिलावत कई आहे। चए थी एॾो ख़ूबसूरत आवाज़ मूं कॾहिं कोन ॿुधो, लेकिन फमा सल्ला लना बअदु, हीअ आख़िरी निमाज़ हुई नबी अलैहिस्सलाम जेका असांखे पढ़ाई, उन खां पोइ नबी अलैहिस्सलाम असांखे नमाज़ कोन पढ़ाए सघिया। मथां इशा जी निमाज़ जो टाइम थी वियो। साहबा इकराम चवनि था अल्लाह जे नबी हलो तव्हां नमाज़ पढ़ायो। अल्लाहु अकबर। पाण उथनि था, हदीस में अखर आहिनि
फ़अग़मी अलैहि, एतिरी तकलीफ़ आहे, बुखार जी शिद्दत आहे जो पाण जे मथां बेहोशी तारी थी वई, पाण कई पिया। सुम्मा ज़हब लियनूअ फ़अग़मी अलैहि, वरी उथण लॻा, वरी बुखार सख़्तु, पाण किरी पिया। टियों दफ़ो उथिया, बुखार सख़्तु, पाण किरी पिया। तव्हां अंदाज़ो कयो त केतिरे क़दुरु अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे तकलीफ़ूं पहुचाए थो। तो ये अल्लाह ताला जो हिकमतूं आहिनि। बाज़ हदीस में है सैयदना इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु ॾिसनि था अल्लाह जे नबी तव्हांखे बुखार ॾाढो सख़्तु आहे, इन करे तूं कुवाकन शदीद आहे। पाण फरमायो हा अब्दुल्ला, मूंखे बुखार ॿिनि माण्हुनि जे बराबरि ॿियो बुखार थो अचे, इन जे लाइ जो रब वटि मुंहिंजे लाइ दर्जा बि ॿीणा आहिनि। इन हदीस जे टुकड़े में इहो मसइलो मालूम थियो, बीमारी जेकॾहिं दुनिया में इंसान खे अचे थी त अल्लाह ताला उन बीमारी जी बरकत सां इंसान जा गुनाह माफ़ थो करे। सब खां पहिरियों त अल्लाह ताला खां आफ़ियत जो सुवाल कबो, अल्लाह ताला बीमारी खां निजात अता फरमाए। हर वक्त आफ़ियत जो सुवाल कबो, बीमारी अची वञे शिफ़ायाबी जे लाइ दुआऊं बि कबियूं, इलाज बि कबा। पर जेकॾहिं बीमारी रहे बि उन जे बावजूदि मोमिन हिम्मत कोन हारींदो, मायूस कोन थींदो, ईअं कोन सोचींदो आहे निमाज़ पढ़ा पियो, दीन ते क़ाइम आहे, तॾहिं बीमारी मुंहिंजे मथां मुंहिंजे घर में, इहा हिकु जाहिलाना सोच आहे। मोमिन ई रब जे बारे में कोन सोचींदो आहे। अल्लाह इन बीमारी जी बरकत सां इंसान जा गुनाह माफ़ करे थो, दरजात बुलंद करे थो, खोड़ सारी शयूं आहिनि, खोड़ सारी हिकमतूं आहिनि। बहरहाल इहो अलॻि उनवान आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 3 दफ़ा कोशिश कई, पाण कोन थी सघिया। आख़िरकार पाण फरमायो मुरू अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास, तव्हां मुंहिंजे यार दोस्त अबू बकर सिद्दीक़ खे चयो मुंहिंजे मुसल्ले ते वेही नमाज़ पढ़ाए। अल्लाहु अकबर। अम्मा आयशा तां कुर्बान वञे, फरमाई थी अम्मा अल्लाह जा नबी, मुंहिंजो बाबा अबू बकर इंतिहाई नरम मिजाज आहे, तव्हांजे मुसल्ले ते बीहंदो एतिरो रहंदो, एतिरो त रहंदो जो माण्हू मुंहिंजे बाबा जे आवाज़ खे कोन ॿुधी सघंदा। तव्हां हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खे चओ त उहे नमाज़ पढ़ाई। ॿीहर पाण फरमायो न अबू बकर पढ़ाए, टीहर पाण फरमायो अबू बकर पढ़ाए। छा जे लाइ? इशारो हो मुंहिंजा मूंखां पोइ मुसलमाननि जो अमीर ही आहे, ख़लीफ़ो ही आहे, वली ही आहे। अल्लाहु अकबर। ख़लीफ़ा बिला फ़सल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु, वाज़े इशारो आहे। छा जो ॾींहुं आई? ख़मीस जो ॾींहुं मग़रिब जी निमाज़ नबी अलैहिस्सलाम पढ़ाई आहे। इशा जी निमाज़ जो टाइम आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ नबी अलैहिस्सलाम जे मुसल्ले ते बीठा आहिनि। मथां छंछर जुमो आयो आहे, छंछर आचर सूमर, सूमर जे ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बाज़ उलमा जे अक़वाल जे मुताबिक़ सो जो फ़ौतगी थी आहे, लेकिन सही कोन हुयो आहे त सूमर जे ॾींहुं ज़ुहर जी निमाज़ खां पोइ सिज लहण खां पोइ ज़वाल खां पोइ नबी अलैहिस्सलाम जी फ़ौतगी थी आहे, जेका सही बुखारी जी रिवायत जो मफ़हूम आहे। त इन तक़रीबन सूमर जे ॾींहुं ताईं 18 निमाज़ूं थियनि थियूं, 17-18 निमाज़ूं जेके सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बीमारी में नबी अलैहिस्सलाम जे मुसल्ले ते बीही पढ़ायूं आहिनि। दोस्तों का ही मामूली ॻाल्हि कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में जंहिं शख़्सियत खे पंहिंजे मुसल्ले ते बीहारे विया, उहा शख़्सियत जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह जी शख़्सियत। अॼु को माण्हू एतिराज़ थो करे माज़अल अबू बकर सिद्दीक़ जे ईमान ते, उनखे पंहिंजे ईमान जो जाइज़ो वठणु घुरिजे। का मामूली शख़्सियतूं ई कोन आहियूं। ॿिए नंबर ते अबू बकर सिद्दीक़ खां पोइ जंहिं शख़्सियत जो नालो थो हुजे न, हज़रत आयशा ज़िक्र थी करे उन शख़्सियत जो नालो उमर फारूक आहे। साहबन खे बाक़ायदे ख़बर आई हिन उम्मत में बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अफ़ज़ल तरीन इंसान अबू बकर रज़ी अल्लाहु अन्हु, ऐं ॿिए नंबर ते जनाब उमर रज़ी अल्लाहु अन्हु जो शान आहे। बहरहाल जनाब अबू बकर नमाज़ पढ़ाइनि पिया। ही पैगाम नबी अलैहिस्सलाम जी बीमारी जे ॾींहंनि में ही अहम तरीन पैगाम आहे। मुंहिंजे मुसल्ले जो वारिस मूंखां पोइ इमाम ख़लीफ़ो अबू बकर सिद्दीक़ आहे। सब अहले बैत मुसलसल नमाज़ पिया पढ़नि पिया। अली साहिब मुक़्तदिया रज़ी अल्लाहु अन्हु, अब्बास साईं नबी अलैहिस्सलाम जो चाचो रज़ी अल्लाहु अन्हु मुक़्तदिया, हसन हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा, अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु, तमाम अहले बैत, तमाम सहाबा अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जो पिया मुसलसल नबी अलैहिस्सलाम जे बीमारी जी हिन में 17 या 18 नमाज़ूं पिया पढ़नि था। का मामूली ॻाल्हि कोन्हे। जंहिंखां नबी अलैहिस्सलाम एतिरे क़दर राज़ी हुया ऐं रब्बुल आलमीन जंहिं शख़्स खे नबी अलैहिस्सलाम जे मुसल्ले जे लाइ चूंडियो, का मामूली शख़्सियत कोन्हे। बहरहाल मथां जुमे जो ॾींहुं अबू बकर सिद्दीक़ नमाज़ूं पढ़ाए।
हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हा बयान थी फरमाए पाण ज़ोहर या विची जी नमाज में असर जी नमाज में वजन था जिस्म कमज़ोर आ साजो हथ पंहिंजे चाचा अब्बास जे कुल्ले ते आ खाबो हथ सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जे कुल्ले ते केॾी महिल कुसम बिन अब्बास जे कुल्ले ते आ वजन पिया रज़ी अल्लाह अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिने नमाज पढ़ने जे लाइ मस्जिद नबी में फरमाई थी ॾिसां रिजलाहु तख़ुत्तानिल अर्ज़ एतिरी तकलीफ़ आ बीमारी आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कदम मुबारक विख मथे खणी कोन था सघनि नबी अलैहिस्सलाम जा पेर ज़मीन ते लकीरूं ठाहिनि पिया पेर गीलजनि पिया अॼु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जे साम्हूं मस्जिद नबी में झुकण जे लाइ वञनि पिया ऐं सहाबा इकराम खे ज़िंदगीअ जो आख़िरी अलविदाई ख़ुतबो ॾियण जे लाइ आखिरी खुतबो पाण जी मस्जिद में तो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु नमाज़ पढ़ाइन विया पाण जी मस्जिद में विया अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु महसूस करे वतो नबी अलैहि सलाम अची विया आहिनि हदीसुनि में पाण पोइते थियण लगा नबी अलैहि सलाम इशारो कयो पंहिंजी जॻह ते बीठो जो पोइते न थी आउं तुंहिंजे पोयां नमाज़ पढ़ंदुसि हदीस में कराइन फहमिदल्लाह अबू बकर सिद्दीक अल्हम्दुलिल्लाह जा अखर जुबान ते वरजाया अल्लाह जा एहसान अल्लाह तो जा एहसान सब तारीफ तो जे लाए जो तो मूंखे इन जे लायक बनायो सब सहाबा मुझे पे नमाज पढ़न अज मोहम्मद रसूलुल्लाह से फरमाए पियो अबू बकर तू अग्यां भी आऊं तुझे पे नमाज तो पढ़ा बहरहाल अबू बकर सिद्दीक पोइते हटी विया सलाम का पोइ पाण फरमायो अबू बकर तू पोइते छा लाइ थियो तोखे मूं चयो न कि नमाज पढ़ा आऊं तुझे पे नमाज पढ़ा छो तो खबर आ बाद में अचण वारा माण्हू एतराज़ कंदा अल्लाह के खबर हुई अल्लाहु अकबर अबू बकर जो केड़ो खूबसूरत जवाब ॾिनो अदब रसूलुल्लाह जो तहसीन फरमाईंदा अल्लाह जो नबी तव्हां घुरिजी वञा अबू कुहाफा जे पुट जे लायक कोने जो मोहम्मद रसूलुल्लाह जे आॾो मुसले ते भी है तारीखी जुमला इरशाद फरमाइन था उन खां पोइ नबी अलैहि सलाम ज़िंदगी जो आख़िरी खुतबो ॾिनो उन में पाण सभिनी सहाबनि जे बारे में वसियत कयो मुंहिंजे सहाबनि जो ख्यालु कजो मुझे साहबन जो साथियों जो ख्याल कजो सभिनी साहबन जो नालो वठी मजमूई एतबार सां नसीहत अंसारनि जे बारे में ख़ासि तौर ते मुझे अंसारनि जो ख्याल कजो अहले बैत जो ख़ासि तौर ते तज़किरो कयो हुन जो ख्याल कजो ऐं हिकु वाहिद शख्स थिया जंहिंजो नबी अलैहि सलाम जो नालो वरितो पाण फरमायूं दुनिया में इलाही माण्हुनि मुंहिंजे मथां एहसान कया कंहिंजो बि एहसान दुनिया में उहो बाक़ी कोन छॾियो आहे पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जंहिंजे एहसान जो बदिलो दुनिया में कोन ॾेई सघियो उहा शख़्सियत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह जी शख़्सियत आहे तो पाण फरमायूं हाणे माण्हू जा दर मस्जिद में खुलनि पिया मस्जिद सां लॻो हुया पाण फरमायूं सभिनी जा दर बंदि कयो मस्जिद अल्लाह जो घर आहे दुनिया जे कमनि जे अच वञ जे लाइ मस्जिद मां गुज़र न हुजे सभिनी जा दर बंदि कयो पर अबू बकर सिद्दीक जो दर बंदि न कजो छा जे लाइ मूंखां पोइ मुस्लमान जो इमाम ही आहे ख़लीफ़ा बिला फसल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु ये वाज़ेह इशारा है अल्लाह जो कसम जिनका नबी अलैहि सलाम मरण घड़ीअ ते राज़ी हुया सुभान अल्लाह जिनकी पूरी जिंदगी असांजे लाइ मशल राह है नमूनो है अॼु जो मुसलमान जंहिंखे दीन जे बारे में का मालूमात कोन्हे कलमे जो तर्जुमो मफ़हूम पतो कोन्हे भंग पीअण वारो चरस पीअण वारो नशल पतन में जिंदगी गुज़ारण सिद्दीक जे ख़िलाफ़ ज़ुबान दराज़ी थी करे अल्लाह जो कसम का मामूली शख्सियत हुई नबी अलैहि सलाम आखिर ताईं जिनका राज़ी हुया हर वक्त गॾु रहण वारा के मामूली फज़ाइल कोन्हे हिन माण्हुनि जा ख़ासि तौर ते अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हु ही अजीम इंसान है नबियन का कोई दुनिया का अफजल तरीन इंसान ताउन जी जिंदगी पढ़ो सीरत पढ़ो हर वक्त तो के नबी जा साथी नजर ईंदा रज़ी अल्लाह अन्हुमा बदर जो मैदान ॾिसंदे तो के नबी अलैहि सलाम सां गॾु अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हुमा नजर ईंदा अबू सुफियान जॾहिं नालो तो वठे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु का पोइ अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हुमा जो नालो तो वठे उहद जो मैदान ॾिसंदे तॾहिं ॿई यार तो के नबी सां गॾु नजर ईंदा तबूक जो मैदान नजर विच फेराईंदे तॾहिं अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हुमा तो के नबी अलैहि सलाम सां गॾु नजर ईंदा सुलह हुदैबिया जो जाइज़ो वठ तहकीक कर सीरत पढ़ तॾहिं तो के नबी अलैहि सलाम सां गॾु अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हुमा गॾु नजर ईंदा फतेह मक्का में बि ॿई यार गॾु आहिनि मदीने हुजे मक्का हुजे हर मैदान में गॾु रहण वारा
वफ़ात खां पोइ बि जन्नत जे बाग में बिफ़ज़लिल्लाहि ताला ॿई यार गॾु मौजूद आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ईमान वारो जॾहिं मदीने वेंदो आहे न, ईमान वारे जी ॻाल्हि बि हले, मोमिननि मुस्लमाननि जी सचनि जी, वञी करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कबर मुबारक ते जेका जन्नत जी बाग आहे, असांजो नज़रियो अहले हदीस जो अक़ीदो आहे, दुनिया में काबतुल्लाह खां पोइ अफ़ज़ल तरीन टुकड़ो उहो आहे जिते मुहम्मद रसूलुल्लाह जो जिस्म मुबारक पियल आहे। हीउ टुकड़ो जन्नत मां हूंदो हुयो, जन्नत जो टुकड़ो आहे, रियाज़ में रियाज़ जन्नत ने के चयो आहे। बिफ़ज़लिल्लाह ताला उते अबू बकर उमर रज़ी अल्लाह अन्हु ॿई नबी अलैहिस्सलाम सां गॾु मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। जॾहिं मोमिन वेंदो आहे न, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां सलाम पढ़ंदो आहे, भरिसां नालो लिखियलु आहे त हिते बि अबू बकर सिद्दीक़ जे मथां सलाम पढ़, मोमिन जो ईमान ताज़ो थी वेंदो आहे, वाकई ज़िंदगी में गॾु, वफ़ात खां पोइ बि गॾु मोमिन जो ईमान वधी वेंदो आहे, ज़िंदगी भर गॾु, वफ़ात खां पोइ बि जन्नत जे बाग में गॾु। एसि ताईं बस न, पाण फरमायो अना अव्वलु मन तुनशक़ु अन्हुल अर्ज़ु यौमल क़ियामा, सभ खां पहिरीं क़बर मुंहिंजी खुलंदी, आऊं उथंदुसि, मूंखां पोइ मुंहिंजो यार अबू बकर उथंदो, उन सां गॾु उमर फारूक ॿिए नंबर ते, टे नंबर ते। अज़ीम शख़्सियतूं आहिनि नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी वफ़ात में जेके पैगाम आहिनि, उन मां अहम तरीन पैगाम इहो आहे सभिनी साहबनि जो, ख़ासि तौर ते जनाब अबू बकर सिद्दीक़ जो पाण नालो वरितो। बहरहाल मुख़्तलिफ़ वसियतूं नसीहतूं, ज़िंदगी जो आख़िरी ख़ुतबो, ॿियूं बि खोड़ सारी नसीहतूं कयूं। अल्लाहु अकबर। हीउ छा जो ॾींहुं आहे, छंछर या आचर जो ॾींहुं, मथां सूमर जो ॾींहुं आयो आहे, जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात थी आहे। सैयदना अनस रज़ी अल्लाह अन्हु बयान थो करे, फजर जी नमाज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घर में पढ़ी आहे, सख़्त तकलीफ़ आहे, असां मस्जिद नबी में पढ़ूं पिया। नबी अलैहिस्सलाम जो घर मुबारक मस्जिद नबी सां लॻ आहे, जिते क़बर आहे न, ए नबी अलैहिस्सलाम जो घर आहे, जेको अम्मा आयशा जो घर हो। अम्मा आयशा जो घर जन्नत जो टुकड़ो आहे। अल्लाह दुनिया जे घरनि में अफ़ज़ल तरीन घर अम्मा आयशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हा जो घर आहे। नबी अलैहिस्सलाम जी वफ़ात बि उते थी, उते ई खेनि दफ़नायो वियो। फरमाए तो अनस रज़ी अल्लाह अन्हु दरी खोली, पर्दो हटियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो मुबारक चेहरो मस्जिद नबी में दाख़िल कयो। अनस रज़ी अल्लाह अन्हु बयान थो करे, जीअं नबी अलैहिस्सलाम जो चेहरो मस्जिद में दाख़िल थियो न, तबस्सम व दहिक, नबी अलैहिस्सलाम मुस्कुरायो, खिलियो, ईअं पियो लॻो चोॾहं जो चंड अॼु मस्जिद नबी में अची वियो आहे। सहाबा जो जीअं नज़रूं पवनि, ॾिठो त सहाबा निमाज़ तोड़े नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं भॼनि। अल्लाहु अकबर। एॾी ख़ुशी थी नबी अलैहिस्सलाम जे चेहरे खे जॾहिं मुस्कुराईंदे ॾिठऊं, छो त काफ़ी ॾींहंनि खां नबी अलैहिस्सलाम बीमार हुआ, मस्जिद में न पिया अचनि। नबी अलैहिस्सलाम मुस्कुरायो, खिलियो, खिली करे पाण फरमायो मकानकुम अतिम्मू सलातकुम, नमाज़ुनि खे पूरो कयो, नमाज़ुनि खे पूरो कयो, पंहिंजी जॻह ते बीठा हुजो। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम छाजे करे खिलनि पिया? इन जे करे खिलनि पिया, अॼु निमाज़ मस्जिद नबी में क़ाइम आहे, मस्जिद नबी में निमाज़ पढ़ाइजी हुई, मुक़्तदिन में सब जा सब सहाबा बीठल आहिनि। अली साईं बीठल आहे, अब्बास साईं बीठल आहे, हसन साईं बीठल आहे, हुसैन साईं बीठल आहे, उमर फारूक बीठल आहे, उस्मान गनी बीठल आहे, सब वली बीठा आहिनि। दुनिया जा वॾा बुज़ुर्ग उन दौर जा वली सब जा सब बीठा आहिनि, रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन। ऐं अॻियां मुसल्ले ते अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह बीठल आहे। पाण खिलनि था, मुस्कुराइनि था। मूंखां पोइ मुंहिंजो जानशीन ख़लीफ़ा बिला फ़स्ल अमीरुल मुमिनीन अमीरुल मुत्तक़ीन बिफ़ज़लिल्लाह तआला नबी ने मुस्कुराए करे सुकून हासिल कयो। अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, ही आख़िरी दीदार जेको नबी अलैहिस्सलाम जो असां कयो, वरी कोन ॾिसी सघियासीं। हाणे बसि ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा मुख़्तसर चंद मिंटनि में ॻाल्हि खे ख़तमु कयां। डिघो उनवान आहे। अल्लाहु अकबर। अम्मा आयशा फरमाए थी, उन खां पोइ आख़िरी लम्हा अहले बैत खे घुराइनि था, प्यारी न्याणी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा खे घुराइनि था, घुराए करे फरमाइनि था, न्याणी अॼु तुंहिंजे बाबा जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे, वञा पियो अल्लाह जी मुलाक़ात जे लाइ। अम्मा फातिमा रोए थी, रोअंदे करे चए थी, वाह बाबी, बाबा तोखे कहिड़ी न तकलीफ़ आहे? फरमाइनि था, न्याणी लैसा अला अबी क़ुर्बुन बादल यौम, न्याणी अॼु खां पोइ तुंहिंजो बाबा वरी खां तकलीफ़ कोन ॾिसंदो। अल्लाह जे तरफ़ां जेको मौत अचणो आहे सो वन करीब अचण वारो आहे। हाणे बसि हसन हुसैन ॿिन्ही शहज़ादनि खे घुराइनि था, वरी मोहबत आहे, वॾो प्यार आहे।
मोकलाइन था। हदीस में आए फ़क़ब्बलहुमा व शम्महुमा, बिनी शहजादन के चुम्मी हसन साईं हुसैन साईं के रज़ी अल्लाह अन्हु, बिनी के सूंघीन था, सूंघी करे शहजादन के मोकलाए। अमर आयशा सिद्दीक़ा जे झोल में ज़िंदगी जा आख़िरी लम्हा गुज़ारण जे लाइ सिंधी थिया। कुर्बान हुजे अम्मा जे मथां, जंहिं झोल खे अल्लाह ताला नबी अलैहिस्सलाम जे ज़िंदगी जे आख़िरी मिंटनि जे लाइ, आख़िरी लम्हनि जे लाइ चूंडियो न, उहा अबू बकर सिद्दीक़ जी नियाणी आहे। क़यामत ताईं मोमिन जॾहिं हदीसुनि खे पढ़ंदो, सीरतुनि खे पढ़ंदो, नबी अलैहिस्सलाम जी वफ़ात जो ख़बर पढ़ंदो, जो ईमान वधंदो रहंदो। मुनाफ़िक़ जॾहिं ख़बर ॿुधो, जो दिलि फाटंदी रहंदी, मुंहुं कारो थींदो रहंदो। इहो हुनजे लाइ दुनिया में अज़ाब आहे। वॾो अज़ाब त हशर जे मैदान में आहे, जॾहिं नबी अलैहिस्सलाम अबू बकर उमर सभिनी सरदारनि सां गॾु जन्नत में वेंदा। हिन मुनाफ़िक़ जो मुंहुं कारो थींदो, जेको हुन अज़ीम इंसान जे ख़िलाफ़ ज़ुबान दराज़ी थो करे। अल्लाहु अकबर। फरमाए थी अम्मा आयशा मुझे झोल में सुनी पिया। मुझो भाउ अब्दुर्रहमान दीने कमरे में आयो, कमरे में दंदड़ ॾींदे आयो। नबी अलैहिस्सलाम मुसलसल दंदड़ खे ॾिसनि पिया। मूं चयो अल्लाह जा नबी दंदड़ वठी तव्हांखे ॾियां? फरमाए थी कंदुलो ॾे। चयो हा आयशा। फरमाए थी दंदड़ पंहिंजे दंदनि सां चॿाड़ियो, लयन तूं नरम करे नबी अलैहिस्सलाम जे हवाले कया। नबी अलैहिस्सलाम पंहिंजे मुबारक वात खे साफ़ कनि था। हाणे गोया के इशारो आहे, पाक रूह अन करे हिन पाक वात मां निकिरण वारो। फरमाए थी अल्लाह मूंखे एज़ाज़ ॾिनो, मुंहिंजे झोल में वफ़ात थी, ऐं वफ़ात खां चंद लम्हा पहिरें अल्लाह मुंहिंजे वात जे लुआब खे, पाणीअ खे नबी अलैहिस्सलाम जे वात जे लुआब सां मिलाए छॾियो। हीअ अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा मुतहरा सुभान अल्लाह। फरमाए थी हाणे मुंहिंजे झोल में आरामी। गोया के मलकुल मौत अचे चरन था, आऊं पंहिंजो कन वेझो कयां। गोया के मलकुल मौत पूछे पियो, ए अल्लाह जा नबी, ए अल्लाह जा वली, दुनिया में रहना चाहियो था या रब्बुल आलमीन जे मुलाकात जे लाइ फिरदौस जे बागन में हलण था चाहियो? फरमाई थी नबी अलैहिस्सलाम जा चप चुया, आऊं समझी वियसि हाणे रब्बुल आलमीन जे तरफ़ां पुछो पियो वञे, मलकुल मौत पुछे पियो। अल्लाह जो कसम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि हाणे कोन रहंदो, रब जी मुलाकात जे लाइ फिरदौस में हलिया वेंदा। फरमाई थी चपड़ा चुया, आऊं कन हेठि करे हबीब जे चपनि ते रखां। ज़िंदगीअ जा आख़िरी जुमा अल्लाहुम्मा बिरफ़ीक़िल आला, अल्लाह दुनिया न कटंदी आहे, तुंहिंजो दीदार कटंदो आहे, जन्नत कटंदी आहे। फरमाए थी रज़ी अल्लाहु अन्हा बीबी साइणा पंहिंजी निगाह खे बुलंद कयो, आंगूं मथे कयो। ज़िंदगीअ जा आख़िरी जुमला मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाई वस्सालिहीन। अल्लाह दुनिया ने हाणे तुंहिंजो दीदार खपंदो आहे, नबी जी मुलाकात खपंदी आहे, सिद्दीक़नि जी मुलाकात खपंदी आहे, सालिहनि जी मुलाकात खपंदी आहे, शहीदनि जी मुलाकात खपंदी आहे। फरमाए थी अचानक झटको आयो, हथ हेठि किरी पियो, निगाहों झुकी वियो। मुंहिंजे झोल में हबीब जो रूह फिरदौस जे बागन में रब्बुल आलमीन जी मुलाकात जे लाइ रवानो थी वियो। सूमर जो ॾींहुं अम्मा आयशा फरमाए थी अल्लाह जो कसम दुनिया में सदमा ईंदा आहिनि, सूर ईंदा आहिनि, विसारींदी आहियां। हिकु तरीक़ो आहे नबी अलैहिस्सलाम जी वफ़ात जे लम्हनि खे यादि कंदी आहियां। इहो ॾींहुं आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ने फरमाए तो जॾहिं मूंखे ख़बर पई हबीब दुनिया छॾे विया, मुंहिंजा पेर मुंहिंजो वज़न न पिया खणी सघनि। अबू बकर सिद्दीक़ रोते रोते ॾींहुं गुज़ारे पियो। अम्मा फातिमा रोते रोते चए पई या अबताहु अजाब रब्बना या अबताहु मन जन्नतुल फिरदौस मावा। रोंदे रोंदे ॾींहुं गुज़रियो आहे। सहाबा इकराम जो अखियूं वालियूं आहिनि। अल्लाह जो कसम आहे, अॼु जो मुस्लमान चए थो ही जश्न जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे। तसव्वुर कयो शैतान कहिड़े तरीक़े सां असां मुस्लमान खे तबाह ऐं ज़लील कयो। तारीख़ पढ़ो, हदीस पढ़ो, 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं सहाबा जो कीअं गुज़रियो, त सहाबा इकराम रोंदे रोंदे ॾींहुं गुज़ारियो। हिकु जश्न जो ॾींहुं कोन्हे, बिदअतूं आहिनि बैद जूं। फुज़ूल माण्हुनि खे दलील गुमराह, बाबा 14 अगस्त तव्हां छो था मल्हायो? अरे बाबा 14 कंहिंजी मर्ज़ी आहे?
हर कंहिंजी मर्ज़ी असीं अजर सवाब जी असां पाकिस्तान में जेकॾहिं मल्हाए थो वञे सऊदीअ में अल यौमुल वतनी आज़ादी जो ॾींहुं मल्हाए थो वञे त दीन बतौर दीन कोन था मल्हाइनि अजर सवाब जी असां न जेकॾहिं को माण्हू दीन में नओं कमु ईजाद कंदो अजर ऐं सवाब जी असां उनखे बिदअत चइबो हराम आहे बिदअत जी तारीफ़ समझो। बहरहाल मुख़्तसर टाइम में कुछ नसीहतूं तव्हां सां बयान करण जी कोशिश कई। अल्लाह खां दुआ आहे त हक़ाइक़ सम्झण जी सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए हक़ीक़ी तौर ते नबी अलैहिस्सलाम सां मोहब्बत पैदा करी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व मा इलैहि